सिंधी मीडिया तरफ़ां 3 डिसंबर ते ऐलानियल एकता सक़ाफ़ती ॾियारे जे हवाले सां मीरपुर माथिल जे शाह लतीफ़ मॉडल स्कूल में एक शानदार तक़रीब मुनक़द कई वई। जंहिंमें उस्तादनि, शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि सिंध जो सक़ाफ़ती वेस पाए शिरकत कई। तक़रीब दौरान स्कूली ॿारनि टेबलोज़ पेश कया ऐं तक़रीरूं करे पंहिंजी सदियूं पुराणी तहज़ीब खे लफ़्ज़नि ज़रिए भेटा पेश कई। सिंध त मुंहिंजी जान हुआ, जेको दुश्मन आहे सिंध जो, जेको दुश्मन आहे सिंध जो, तंहिंसां मुंहिंजो ठाव न आहे। सक़ाफ़ती लिहाज़ सां असां प्रोग्राम जेको आहे पंहिंजे स्कूल शाह लतीफ़ मॉडल स्कूल मीरपुर माथिलो में प्रोग्राम रखियो आहे ऐं उन में बहितरीनु अंदाज़ सां जेको आहे इहो प्रोग्राम मल्हायो वेंदो। ऐं सिंध हिकिड़ी पुराणी तारीख़ आहे, जॾहिं हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम खे यज़ीद लानती जेको आहे क़ैद कयो त पाण फरमायूं त मूंखे इजाज़त ॾियो त मां मदीने हलियो वञा या मूंखे इजाज़त ॾियो त मां सिंध हलियो वञा। तंहिं करे इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो बि प्यार सिंध सां हुयो। सिंध असांजी क़दीम आहे, क़दीम हुई ऐं क़दीम रहंदी। तालीम जेको आहे तमामु असांजे अॻिते हुई। उहो वक़्तु हुयो जंहिं वक़्त में मैट्रिक जो इम्तिहान बि सिंध यूनिवर्सिटी वठंदी हुई ऐं तालीम जे मैदान में असांजो जेको आहे तमामु घणो किरदारु रहियो आहे। सिंध जो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई क़ौमी शाइर आहे, जंहिंजी ॿोली खे, जंहिंजे शाइरी खे तर्जुमो करे लंडन जे लाइब्रेरी में बि रखियो आहे। इन में ज़ाहिर थिए थो असांजी सक़ाफ़त ऐं सिंध जेको आहे 5000 साल पुराणी आहे। असांजी इहा गुज़ारिश आहे सिंध हुकूमत खां त जेको आहे धारियुनि जी लोध खे असांजी सिंध मां, असांजी सिंध सुहारी मां कढियो वञे नेकाली ॾिनी वञे, छाकाणि त इहे असांजे नसलुनि जो नासूर आहिनि। ऐं अली काज़ी जी महिरबानी जंहिं सिंध जो शऊर ॾिनो ऐं सिंध टोपी अजरक अॼु हर जेको आहे हर फ़र्द ते, हर सिंधी जी नंढे ॿार नंढे वॾे पोड़े पके वटि जेको आहे सिंधी टोपी आहे, अजरक आहे। हीअ अजरक असांजो शान आहे, असां सिंध जो मान आहे ऐं टोपी असांजी माउ आहे। सिंधी जीए सिंध सदा जीए। अॼु तोखे ॾिसां सिंध कहिड़ी आहे, सिंध सूंह बि आहे, सिंध सुरहाण बि आहे, सिंध मोतियनि जी माॼाण बि आहे, सिंध चाहत जी चांडाण बि आहे, सिंध मोहबत जी माॾाण बि आहे। अॼु तोखे ॾिसां सिंध कहिड़ी आहे। सिंध मोहबत बि आहे, सिंध प्यार बि आहे, सिंध ककरनि जो वस्कार बि आहे। उनखां पोइ मां चवणु चाहींदुमि सिंध हमेशह सूफ़ियनि ऐं वलियनि बुज़ुर्गनि जी सरज़मीन रही आहे। सिंध हमेशह अमून ऐं भाईचारे जो दर्स ॾिनो वियो आहे, जंहिंजो सबूत मोहिन जो दड़ो जो तारीख़ आहे। अॼु जीअं सिंध जी जेका कल्चर आहे, कल्चर त उहे जेका आहे हिकिड़ी मक़सदी कल्चर जो इहो हूंदो आहे त तव्हांजी कीअं रहणी कहिड़ी आहे, तव्हांजो छा पाइणु आहे, छा जेको आहे करणु आहे। कल्चर इन चीज़ जी आइडेंटिटी हूंदी आहे। बाक़ी जेका सिंध जी कल्चर आहे जंहिंमें टोपी ऐं अजरक तमामु अहम जेको आहे हिसो रखनि था। इहे असां इन ॾियारनि ते ॿाहिरि निकिरी प्रोग्राम कंडक्ट कराए इहो मैसेज ॾियूं था त असां पुरमोना आहियूं ऐं उन खां बाद में असां मोहबत ऐं जेको आहे प्यार जो सबक़ु ॾियूं था। सो जीए सिंध जीए लतीफ़ कल्चर डे जो प्रोग्राम आहे। असां टोपियूं अजरक पाए निकिता आहियूं ऐं पंहिंजी सिंध जी सक़ाफ़त खे उजागर कयो आहे। असां सिंधी अञा बि उजागर आहियूं। जेकॾहिं असां ते को ज़ुल्म कयो वेंदो, सिंधी अञा बि उजागर आहिनि। सुञाणियो पिया धरती जी ख़ुशबू खे सुञाणियो पिया, तॾहिं त नाज़ सां सिंधी सॾायो पिया, तॾहिं त नाज़ सां सिंधी सॾा। हथियारनि जूं धमकियूं उन्हनि खे ॾे जंहिंजे सीने में दिलि न हुजे, हथियारनि जूं धमकियूं उन्हनि खे ॾे जंहिंजे सीने में दिलि न हुजे। ऐं असां सिंधियुनि सां दुश्मनी उहो करे जेको पंहिंजे सिर खां तंग हुजे। असां सिंधियुनि सां दुश्मनी उहो करे जेको पंहिंजे सिर खां तंग हुजे। उन मौक़े ते शागिर्दनि तोड़े शागिर्दियाणियुनि सिंधी क़ौमी तोड़े लोक गीतनि ते झुमरियूं हयूं। तक़रीब में शरीक उस्तादनि ऐं शागिर्दनि तोड़े शागिर्दियाणियुनि 3 डिसंबर एकता ईद वारो ॾियारो भरपूर नमूने मल्हाइण जो वचन वरजायो। उमर कोराई, मीरपुर माथिलो।